अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां पढ़ूं था डी मार्गन्स लॉज। डी मार्गन लॉज govern the relation between complementation, intersection and union of sets। यानी डी मार्गन लॉज जेके आहिनि उहे ॿ जेके डी मार्गन लॉ ॾिना हुया हाणे सॼो जेको कमु आहे उन्हनि जो कॉम्प्लीमेंटेशन ते आहे, इंटरसेक्शन ऐं यूनियन जे विच में, ऐं उन्हनि जो रिलेशनशिप ॾेखारणु आहे, उन्हनि जो पाण में रिलेशनशिप छा आहे। ॿ लॉज हुया जेके डी मार्गन ॾिना हुया। पहिरियों हुयो त ए यूनियन बी खे जॾहिं तव्हां मतिलबु ए यूनियन बी लभे ऐं जॾहिं उनजो होल कॉम्प्लीमेंट लभंदो त उनजो जेको जवाबु ईंदो उहो बराबरि हूंदो जॾहिं ए जो अलॻि कॉम्प्लीमेंट लभे, बी जो अलॻि लभे, उनजी इंटरसेक्शन कंदो। ठीकु आहे। ऐं ॿियो हुयो जॾहिं ए ऐं बी जी इंटरसेक्शन करे पोइ उनजो कॉम्प्लीमेंट छॾाईंदो त उनजो जेको जवाबु हूंदो उहो ईंदो ए कॉम्प्लीमेंट ऐं बी कॉम्प्लीमेंट अलॻि अलॻि लभे उन्हनि जे यूनियन जे। ठीकु आहे। लेट हाणे असां प्रूफ था कयूं इन्हनि लॉस खे त यू अगरि तव्हांखे मां ॾियां 1 खां वठी 10 ताईं, ए ॼां 2 4 6 8 10, बी ॼां 1 3 5 7 9, त पोइ मां पहिरियों लॉ प्रूफ थो कयां, ॿियो लॉ तव्हां पाण करे वेंदो। ठीकु आहे। पहिरियों लॉ छा आहे, ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट। ठीकु आहे। त असांखे वैल्यूज़ मिलियल आहिनि। असां खणूं था पहिरियों राइट हैंड साइड। ठीकु आहे। पहिरें जी साॼी जेका साइड आहे यानी साॼो पासो खणूं था ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट। ठीकु आहे। ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट। त पहिरियों तव्हांखे ख़बर आहे ए कॉम्प्लीमेंट लभां, पोइ बी कॉम्प्लीमेंट लभां, पोइ ॿिन्ही जे जवाबनि जी इंटरसेक्शन लभां। ठीकु आहे। त पोइ छा थींदो, ए कॉम्प्लीमेंट छा आहे तव्हांखे ख़बर आहे, कॉम्प्लीमेंट मां पोइ हिते सम्झायो पोइ वीडियो तव्हां ॾिसी सघो था त यूनिवर्सल माइनस ए कॉम्प्लीमेंट जो जवाबु आहे। त यूनिवर्सल छा हुयो, 1, 2, 3, वेंदे 10 ताईं, छो त यूनिवर्सल सेट मूंखे 10 ताईं मिलियल आहे। ठीकु आहे। माइनस माइनस साॻी ए छा आहे 2 4 6 8 10। ठीकु आहे। हाणे कट जो तव्हांखे ख़बर आहे, डिफरेंस तव्हांखे ख़बर आहे छा हूंदो आहे, हिकु जहिड़ा कटियूं ॿिन्ही मां जेके पहिरें में बचनि उहे लिखो। जॾहिं ॿधी सभु कटिजी वेंदा आहिनि पहिरें मां त वञी 1 ई बचंदा, इन करे ए कॉम्प्लीमेंट छा थियो 1 3 5 7 9। हाणे बी कॉम्प्लीमेंट लभूं त बी कॉम्प्लीमेंट छा आहे दोस्तों, बी कॉम्प्लीमेंट आहे यूनिवर्सल माइनस बी। ठीकु आहे। यूनिवर्सल माइनस बी। हाणे यूनिवर्सल छा आहे 1 खां 10 ताईं माइनस, ऐं बी छा आहे 21 अदद 1 3 5 7 9। ठीकु आहे। हाणे जॾहिं डिफरेंस तव्हांखे ख़बर आहे त हिकु जहिड़ा कटे ॿिन्ही मां पहिरें में जेके बचनि उहे लिखो। जॾहिं 21 अदद हिन पहिरें में कटिजी आहे त बाक़ी वञी ॿधी बचाए, इन करे 2 4 6 8 10 जवाबु आयो बी कॉम्प्लीमेंट जो। त ए कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लीमेंट छा थींदो, हाणे तव्हांखे ख़बर आहे ए ऐं बी, ए कॉम्प्लीमेंट ऐं बी कॉम्प्लीमेंट इंटरसेक्शन मां तव्हांखे सम्झायो त हिकु जहिड़ा ॿिन्ही मुलाइजो। हाणे ॾिसो ए कॉम्प्लीमेंट ऐं बी कॉम्प्लीमेंट में कोई हिकु जहिड़ो नज़र अचेव थो, जे कोई बि हिकु जहिड़ो नज़र नथो अचे त यानी हिन जो जवाबु छा ईंदो, हिन जो ख़ाली ईंदो। ठीकु आहे। जवाबु छा आयो, ख़ाली। हाणे साॼे पासे जवाबु आयो आहे ख़ाली। हाणे ॾिसूं था खाॿे पासे जो जवाबु, खाॿे पासे जो बि जवाबु ख़ाली आयो आहे, ऐं ही पाण में प्रूफ थी विया आहिनि। कीअं ख़ाली आयो आहे, तव्हांखे ख़बर आहे खाॿो पासो छा आहे ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट। इन जो मतिलबु इहो आहे त पहिरियों ब्रैकेट छॾायो, ए यूनियन बी छॾाए पोइ हुनजो कॉम्प्लीमेंट लभो। अचो ए यूनियन बी छॾायूं त ए यूनियन बी छा आहे 1 2 3। अच्छा, हिन जो जवाबु कढंदव ए छा आहे तव्हांजो ए हे 2 अदद, बी 21 अदद। जॾहिं ॿिन्ही जो यूनियन छा आहे सभु लाहियो तरतीब सां, त ॿिन्ही जो तव्हां जॾहिं लाहींदव त 21 ऐं 2 मिलाए सलाए 10 ताईं वञी जेको आहे असांजो जवाबु ईंदो 1 2 3 4 वेंदे 10 ताईं। इहो जवाबु छाजो आयो, ए यूनियन बी जो जवाबु आयो। त हाणे जेकॾहिं ए यूनियन बी होल कॉम्प्लीमेंट लभां त कॉम्प्लीमेंट तव्हांखे ख़बर आहे त यूनिवर्सल मों पाण सेट कट थींदो आहे, त यूनिवर्सल मों ही पाण कट कयोसि। यूनिवर्सल छा आहे 1 खां 10 ताईं जेको मिलियल आहे, ऐं ए यूनियन बी छा आहे जेको हिते तव्हां लधो आहे 1 खां 10 ताईं। डिफरेंस में हिकु जहिड़ा कटे पहिरें वारा लाहिणा पवंदा आहिनि, त हिकु जहिड़ा त सभु कटिजी विया 10 ताईं, हे बि कटिजी विया 10 ताईं, हे बि कटिजी विया, पहिरें में कुझु बि नथो बचे, कुझु बि न, यानी ख़ाली सेट थो बचे। इन करे जवाबु छा आयो, ख़ाली सेट आयो। अहिड़े ई तरीक़े सां दोस्तों हीअ असांजो पहिरियों लॉ प्रूफ थियो। ॿियो लॉ प्रूफ करण लाइ टाइम इलाही लॻी वेंदो, इन करे मां ॿियो लॉ प्रूफ नथो कयां। ॿियो लॉ सिंपल आहे, हिनखे इंटरसेक्शन छॾाए होल कॉम्प्लीमेंट कजो, जेको जवाबु अचे उहो साइड करे वरी हिननि ॿिन्हिनि जी अलॻि अलॻि कॉम्प्लीमेंट लभे यूनियन कजो, ॿिन्ही जा जवाबु साॻा ई ईंदा। जीअं मां हीअ कयो आहे इहो ईअं ई आहे। ठीकु आहे। इन करे पहिरियों मां तव्हांखे करायो, ॿियो मां तव्हांजे लाइ छॾियां थो, ॿियो करे ऐं मूंखे कमेंट में लिखिजो त प्रूफ थियो या न थियो। ठीकु आहे। उमेदु आहे दोस्तों तव्हांखे हीअ अॼोको डी मार्गन लॉज ते जेको मुंहिंजो लेक्चर हुयो इहो पसंदि आयो हूंदो, ऐं मैट्रिक जी मैथमेटिक्स जी स्टार्टिंग थी वई आहे, ऐं मां बाक़ाइदा एक्सरसाइज़िस बि सम्झाईंदुमि जेके एक्सरसाइज़िस में ॾुखिया सवाल हूंदा।
पहिरियों चैप्टर ही पूरो थींदो त अॻे हलंदासीं ॿिए चैप्टर ते, वरी टियों चैप्टर लॉगरथम पढ़ंदासीं, हिन खां अॻे हलंदासीं ऐं अलजेब्रा पढ़ंदासीं, स्टैटिक्स पढ़ंदासीं, ज्योमेट्री पढ़ंदासीं, सभु कुझु पढ़ंदासीं। इन करे मूंसां गॾु रहो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सिंधी नौजवान जेके बि आहिनि, जेके बि सिंधी नौजवान तव्हांखे, तव्हांजा दोस्त आहिनि, तव्हांजा पाड़े वारा, तव्हांजा मिट माइट, सभिनी सां मुंहिंजे चैनल जी लिंक शेयर कयो त जीअं उहे मुंहिंजे चैनल ते अची ऐं कुझु सिखी सघनि ऐं मुंहिंजी महिनत बि जीअं राइगा न वञे। नेक्स्ट वीडियो ताईं ख़ुदा हाफ़िज़, जी।